90% माण्हू ऑनलाइन कमु शुरू त करनि था, पर कुझु ई महीननि में उन मां हथु कढी छॾनि था मायूस थी। असल इहा ॻाल्हि आहे त मौक़िया त घणेई आहिनि, पर कुझु माण्हुनि जूं ग़लतियूं आहिनि। शुरूआत खां ई हुननि जी एक्सपेक्टेशन ग़लति हुजण जे करे हू ऑनलाइन कमाए नथा सघनि। उन्हनि मां हिकु इहो त हू सिखण खां अॻु कमाइण था चाहिनि, अञा स्किल खे सही तरीक़े सां डेवलप ई कोन था करनि त हू चवनि था असांखे कमाई अचे। ॿियो रीज़न इहो आहे, वेबसाइट डेवलपमेंट था सिखनि, कॾहिं ई कॉमर्स था सिखनि, कॾहिं यूट्यूब था सिखनि, कॾहिं ट्रेडिंग था सिखनि, त कॾहिं ॿियो कुझु। हमेशह स्किल खे चेंज कंदा था रहनि ऐं इन ई वजह जे करे का स्पेसिफिक हिकिड़ी स्किल ते हू मास्टर कोन था करे सघनि। टियों रीज़न इहो आहे त मुस्तक़िल मिज़ाजी कान हूंदी आहे माण्हू, छो हर को बि स्किल तव्हां सिखंदव उन में तव्हांखे सब्र, तहमुल ऐं मुस्तक़िल मिज़ाजी खपे। तव्हां पोइ उन स्किल में इम्प्रूव करे सघंदव ऐं उन में ऑनलाइन कमाए सघंदव। छो जो ऑनलाइन कमाइण ऐं पंहिंजी रेप्यूटेशन ठाहिण ऐं क्लाइंट ॻोल्हण इहो हफ़्तनि जो कमु कोन्हे, इहो महीननि जो कमु आहे। तव्हांखे कंटिन्यूअसली उन स्किल ते कमु करिणो पवंदो, उन में महारत हासिल करणी पवंदी। छो जो ऑनलाइन कमाई में तव्हां कंहिं स्पेसिफिक कंट्री में कॉम्पिटिशन कोन पिया कयो, तव्हांजो कॉम्पिटिशन सॼी दुनिया जे माण्हुनि सां आहे एज़ कम्पेयर टू प्राइस ऐं तव्हांजी स्किल जी क्वालिटी ते। त इन ई करे माण्हू हमेशह कंफ्यूज थी पोइ उन मां हथु कढी छॾींदा आहिनि। अगरि तव्हांखे सही तरीक़े सां गाइडेंस खपे त तव्हां ऑनलाइन कीअं कमाए सघो था, त मूंखे ज़रूरु फॉलो कजो। ऐं तव्हांखे सही तरीक़े सां असल जेके रियल स्किलनि जेके लॉन्ग टर्म ताईं तव्हांखे कमाई ॾेई सघंदा, उन्हनि जे बारे में तव्हांखे गाइड कंदुसि ऐं उहे स्किल तव्हांखे सेखारींदुसि।